नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी में हिंदुअनि जे मज़हबी त्योहार ॾियारी जे मौक़े ते ख़रीदारी में इज़ाफ़ो थी वियो आहे। हिननि ख़ुशियुनि जे त्योहार खे अक़ीलती बिरादरी भरपूर अंदाज़ सां मल्हाईंदी आहे। इन हवाले सां ॾिसूं था कंडियारी में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अकील वसाणी जी रिपोर्ट में। कंडियारीअ में धर्मी त्यौहार दीवालीअ जे हवाले सां ख़रीदो फ़रोख्त उरूज ते। हिते जे दुकानदारनि गाॾे वारनि ऐं फटाकनि वारनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ख़रीदारी आहे जेके असांजी ॾियारी जो हूंदो आहे तमामु सभिनी ईदनि खां वधीक में वधीक ख़रीदारी थींदी आहे हिन में। ऐं हिन ॾियारी ते कुदरती हर माण्हू वटि ग़रीब गुरबे वटि तमामु मज़ा हूंदो आहे। ख़रीदारी तमामु वधीक थींदी आहे। ख़रीदारी में VIP आहे, अलाए शुक्र आहे फस्ट क्लास आहे, धंधो वधो VIP आहे ऐं हर माण्हू वटि ग़रीब गुरबो वठे पियो पंहिंजे हाल ठारो अलाए शुक्र फस्ट क्लास VIP धंधो मतिलबु सही आहे। शुक्र आहे मालिक ॿ ॾींहं खां पोइ दीवाली आहे, हर माण्हू अचे पियो वठे पियो सामान। हिन त्योहार ते तमामु घणी ख़ुशी थींदी आहे, सुठो थींदो आहे ऐं सभु कुझु नवां कपिड़ा वग़ैरह फटाका वग़ैरह वधीक खारींदा आहिनि स्टोर कंदा आहिनि। श्री रामचंद्र चौरा खां बनवास काटी जॾहिं अयोध्या नगरी खां वापसी आयो, अयोध्या नगरी वापसी आहे त उन खस्ती में असीं दिया वारी फटाका वारी इहो ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। सरी ॾियारो जेको आहे भॻवान श्री रामचंद्र जेको आहे 14 साल बनवास थियो, उन खां पोइ वापसि मोटियो पंहिंजी नगरी अयोध्या में जब वापसि आयो उनजा जेके शहरवासी हुआ या जेके पंचायत हुई या जेके उनजा भाती हुआ शहर वारा, उन्हनि भॻवान श्री रामचंद्र जी ख़ुशी जे अचण जी आज्ञा में फटाका ऐं दिया ॿारिया हुआ। तमामु माण्हुनि जे चहिरे ते ख़ुशी लॻी पई आहे ऐं ॾियारी आहे ॿारनि में बिल्कुलु ख़ुशी खां कंदासीं। रौनक आहे चहिरे ते ॾियारी आहे ख़ुशी जो ॾींहुं आहे हुन ॾींहुं ईंदी रौनक। तव्हां कीअं था ॾिसो हिनखे ख़रीदारी कीअं थी हले? ख़रीदारी VIP पहले ॿुधी न हींअर शहर में रौनक आहे, हर ॻाल्हि बि आहे ॿुधी न। हुन खां अलावा हींअर अलाने कहिड़े कपिड़नि जी रौनक आहे, ॿी आहे टी हर शइ जी ॻाल्हि हुन जी ख़बर बिना VIP बि हले। कंडियारी शहर में दीवालीअ जे हवाले सां ख़रीदारी वधण करे दुकानदार गाॾनि वारा ऐं फटाकनि वारनि जे चहिरनि ते बि ॾाढी ख़ुशी महसूसु थी। कैमरामैन मनठार थी गुलाम मुस्तफ़ा अशर सां गॾु अखिल वसाणा अवामी न्यूज़ कंडियारी।